अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे अहसास। कंडीअ जे लोढ़े परियां ॼण मातम मतल हो। गोड़ जे करे आसमान तक़रीबन मथे ते खॼी आयो हो। ॿिया तमाशाई ॿार लोढ़े जे परियां खिलनि में खेरा लॻा पिया हुआ। अंदरि ताड़ीअ जो बड़को ऐं गार जो टड़को लॻो पियो हो। उहा खदड़नि जी मड़ी हुई जंहिंमें अॼु हाजी खैरीअ खदड़े अची गोड़ कयो हो। गारियुनि सां गॾु हू ताड़ियूं बि वॼाईंदो पियो वियो। अंदरि ॿिया साथी हिन खे ख़ामोश कराइण जी भरपूर कोशिशि करे रहिया हुआ, पर हू बार बार उभो थी पियो वियो। असुलु हथ ई न पियो आयो। अड़े उहो मार जो फर मिले त सही। हिन वरी ताड़ी हईं। ख़बर न ॾियांसि त खदड़े जी मार ख़बर न चार। हूंदा माउ जा लाडला, अड़े असांखे था तंग कनि भेण असां। हिन कुझु वधीक चवणु चाहियो, पर नाज़ुल हिन जे मुंहं ते हथु रखी छॾियो। बसि कर हाजी, हाणे खणे थधो थी। अड़े पर मां। हुन वरी सीटूं ॾेई पाण छॾाइण जी कोशिशि कई। नाज़ुल हिन खे मज़बूतीअ सां झलियो। हू उते ई वेही रड़ियूं करणु लॻो। हिन भेरे छॾियोमांसि त हाजी खैरीअ मां नालो मटाए भेटो खान रखाईंदुसि, मिले त सही। हिन वरी ताड़ी हईं, पर ओचितो चुप थी वियो। साम्हूं हिननि जो गुरू पियो आयो। हाजी हाणे ईअं कुझु जीअं भित। सामल जे अचण साण हर को टिड़ी पखड़ी वियो। हू बि माठ करे वेही रहियो। खदड़नि जी उहा मड़ी शहर खां घणा साल अॻे ॿाहिरि वसियल हूंदी हुई, पर पोइ आबादी वधंदे हिन हद ताईं अची पहुती हुई। हींअर बि जॾहिं हीअ मड़ी विच में न त कुंड पासे ते हुई। उते अहिड़ा जहिड़ा आम हुआ। तक़रीबन रोज़ को न को खदड़ो कंहिं न कंहिं सां विड़ी वेंदो हो। पोइ उहो जहिड़ो ताड़ीअ जे बड़के ऐं गारियुनि जी धुम जे करे चोॾस कंहिं ख़ुशबू वांगुरु विखिरजी वेंदो हो। मुख़्तलिफ़ खदड़ा पंहिंजनि कोठियुनि मां निकिरंदा विच ते अची गॾु थींदा हुआ जिते झेड़ो पियो हलंदो हो। पर पोइ घणो करे संदन गुरू सामल जे अचण सां उहो झगड़ो टरी वेंदो हो। झेड़े वारियूं धुरियूं 2 ॾींहं रुठल हूंदियूं हुयूं त 3 ॾींहं वरी परची वेंदियूं हुयूं। आख़िर चकर जो कॾहिं कॾहिं गॾु कंदा हुआ। संदन चकर हफ़्ते में 2 थींदा हुआ, हिकु ख़मीस ते ॿियो सूमर ते। उहो सॼो ॾींहुं सभु गॾिजी शहर जो गश्त कंदा हुआ ऐं शहर वारनि खां महराज वसूल कंदा हुआ। शहर वारा बि साणनि चङीअ तरह वाक़िफ़ हूंदा हुआ। पोइ किथे पान किथे पकोड़ा खाईंदा पीअंदा। हू सभु पंहिंजो पंहिंजो कुरत वठी ईंदा हुआ। उन्हनि सभिनी में हाजी खैरी कावड़ जो तिखो हूंदो हो। छल न केरु कुझु बसि। पोइ ॼुंडनि में हथ हूंदा हुआ। हाजीअ जा ऐं हमराह हूंदो हो। चकरनि में सभु हाजीअ खां लवाईंदा हुआ। मड़ीअ जो हर को रहवासी हिन खां कनु कंदो हो। संदन मड़ी बि अजीब हुई। चइनी तरफ़नि ते ठहियल कखायूं झूपड़ियूं हूंदियूं हुयूं। हिकु वॾो मैदान हो ऐं बसि लेपो लॻल हिकु विञण जाइ ऐं काकूस वग़ैरह हो। हू सभु पंहिंजो पंहिंजो खाधो अलॻि अलॻि पचाईंदा हुआ। हा, चांहि सभिनी जी गॾु चढ़ंदी हुई। उहा टेपरीअ जी महिल अजीब हूंदी हुई, जॾहिं हर को पंहिंजो पंहिंजो प्यालो खणी उते अची वेहंदो हो। सिज जा पाछा लड़ी चुका हूंदा हुआ। अधु छांव अधु उस हूंदी हुई। उन अधु छांव में 5-6 खटुनि ते हू वेहंदा हुआ ऐं हिकिड़ी अलॻि खट ते हिननि जो गुरू सामल वेहंदो हो। गुरूअ जो कमिरो बि अलॻि हो जंहिंमें हू अकेलो रहंदो हो। न त हूअं हर कोठड़ीअ में 3-3 ॼणा रहंदा हुआ। संदन गुरू तबियत जो माठो हूंदो हो। सामल फ़क़ीर जी तबियत रब सां ईअं अजीब ख़लकी हुई। हू कंहिंखे अखर कोन कुछंदो हो। हा, मुंहं में अजीब रोब हुअसि। उन करे विढ़ंदड़ बक झक कंदड़ बि खेसि ॾिसी चुप थी वेंदा हुआ। ऐं उहो ई सबबु हो जो अॼु हाजी खैरी खपनई बि चुप थी वियो हो। चकर महिल संदन 2 टोलियूं थी वेंदियूं हुयूं। हिकु टोलीअ में हाजी खैरी लीडर जी हैसियत सां हलंदो हो
ॿिन्ही मां हिकु टोली ॾखिण ओलह तरफ़ त ॿी उत्तर ओभर तरफ़ वेंदी हुई। गश्त मां वापसीअ ते हू गॾिजी मढ़ीअ ॾांहुं मोटंदा हुआ। उहा होटल चौक जे ॾखिण तरफ़ हुई। पासे में शाही बाज़ार हुई जेका पिणु उन चौक ते अची ख़तमु थींदी हुई। घणो करे हाजी खैरीअ वारा चकर पूरो करे उन होटल वारे खां चांहि पी पोइ मढ़ीअ ॾांहुं वेंदा हुआ। हूअं बि संदन मोट शाही बाज़ार खां थींदी हुई। संदन चकर महिल केतिरा ई ॿार खेनि चेड़ाईंदा हुआ। हाजी खैरी पाण त चुप हूंदो हो, बाक़ी संदसि ॿिया साथी हवा में हथ लहराईंदे ऐं ताड़ियूं वॼाईंदे संदसि पोयां ईंदा हुआ। हाजी पाण त सुर्खी पाउडर कोन कंदो हो, बाक़ी ॿियनि सभिनी खे लाली सुर्खी ऐं पाउडर ख़ूब थफियलु हूंदो हो। हाजी पुठियां ईंदड़ ॿारनि जे चेड़ाइण जी ज़रे बि परवाह न कंदो हो। पर कुझु ॾींहंनि खां शहर मां आयल हिकु छोकिरो संदन कढ ॼणो हथ धोई पियो हो। ख़ासि तौर ते इशारो हाजीअ ॾांहुं हूंदो हुउसि। हू जेॾांहुं जेॾांहुं वेंदो हो छोकिरो तेॾांहुं तेॾांहुं ईंदो हो। शहरी ॿार हो, उन करे चेड़ाइण बि ख़ूब पिए आयुसि। बसि हिन जा नारा हूंदा हुआ ऐं ॿारनि जूं रड़ियूं। ख़बर पई त उहो मारुल जो पुटु हो। उहा हिकिड़ी शरीफ़ औरत हुई। पुटु अलाए कंहिं ते वियो हुउसि, पिणस जो लाॾलो हो। ऐं हूअं बि माण्हू उन ॻाल्हि जी त का परवाह ई कोन कंदा आहिनि त खदड़ा बि के इंसान आहिनि। सो छोकिरो ॾींहों ॾींहुं ज़ोर हो। हाणे त बचो बचो संदसि चयल नाला वरजाइण लॻो हो। बूटी खपे या छीछड़ो? हिकु ॿारु पुछंदो हो, छीछड़ो छीछड़ो। ऐं अॼु बि हाजीअ खे उहा ई कावड़ हुई त उहो छोकिरो मूंखे हथु लॻे त मज़ो चखायांसि। ऐं पोइ अलाए कीअं हिकु ॾींहुं ॻाल्हियुनि ई ॻाल्हियुनि में हाजी ॼणो आउट थी वियो हुजे। हिन छोरे जो ॻाढ़ो वात बंदि न कयुमि न त। हिन पासो वरायो। उन महिल केतिरा ई खदड़ा उते वेठा हुआ। नाज़ुल, मटू ऐं जमनू वग़ैरह सभु हाजीअ जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधी रहिया हुआ। जेकॾहिं न बंदि करे सघियुसि त गुरूअ जो कसम ही मढ़ी छॾे ॾींदुसि। हिकु वारो रुॻो मिले बि त कन न बंदि कयांसि, ॼिभ न पटियांसि त हाजी नालो कान्हे में। हिन गोॾे ते थाप हईं ॼण संदसि गोॾो को दोहल जो साओ पासो हुजे। सभिनी खे ख़बर हुई त हाजी हिन मढ़ीअ जो सालनि खां राहक हुआ। मढ़ी कीअं छॾींदो? पक उन छोकिरे जूं अॼु पाड़ूं पटिबियूं ऐं थियो बि ईअं। अॼु उहो मारल जो पुटु नेठि हाजीअ जे वर चढ़ी वियो। अॼोके चकर में हाजी सभिनी खां परियां पिए आयो। ॿिया खदड़ा हिन खां अॻियां हुआ। मारल जे पुट खे ख़बर पई त हू वरी पंहिंजी किरत खे लॻी वियो। अॼु त हाजी बि साणनि गॾु कोन हो। हिन जा नारा वधी विया, बूटी खपे या छीछड़ो, छीछड़ो छीछड़ो। हाजी पोयां अछनि कपिड़नि सां आयो पए। अॼु हुन रओ बि कोन पातो हो। छोकिरे खे ख़बर ई न पइजी सघी हुई। जेसीं ताईं ॿिया ॿुधाइनिसि तेसीं ताईं हाजीअ जो हथु संदसि ॻिचीअ में पइजी वियो हो। हाणे ॿुधाए, छीछड़ो खपनई की न बूटी ॾियां? हाजीअ जो लहजो सख़्तु थी वियो। हथ ॻिचीअ वटि सख़्तीअ सां खुपी वियसि। छोकिरे जा दोॾा निकिरी आया। माण्हू परे खां ॾिसंदा रहिया। कंहिंखे बि वेझो अचण जी हिमत न थी। नाज़ुल खदड़ो वरी डोड़ंदो आयो। छॾ हाजी, छॾ छोकर खे, हिन लुॾंदे लमंदे चयो। हाजीअ हथ ढरा कया पर छॾियई कोन। हाणे ॿुधाए मुआ? हिन हिकु धक सीने ते हयूं। अड़े मूंसां मस्ती कंदो हुई, खदड़े सां? ख़बर अथई खदड़े जी मार, ख़बर न चार। असां मलंग, तूं असांखे तपायो। अॼु त मां तोखे कोन छॾींदुमि। हिन नाज़ुल खे धिके छॾियो। छोकिरे खे कननि खां झले चमाट हणण ते ई हो छोकर खां रड़ निकिरी वई। अम्माड़े, आईंदे कोन कंदुसि, बसि आईंदे कोन कंदुसि। अॼु बख़्श कर, आईंदे कोन कंदुसि। हाजीअ वरी बि न छॾियुसि। कननि मां झले ॿ लोॾा ॾिनाईंसि त छोरे तीसे मां चई विधो, तुंहिंजो पुटु हुजे हा त पोइ बि ईअं मारींसा? अलाए कीअं हाजीअ जा हथ ढरा थी विया। मुंहं ते अजीब अहसासु अची वियुसि। कननि में ॼण हवा जहिड़ा हल्का लफ़्ज़ हुजनि। औलाद, पंहिंजो औलाद। हिन जो कंधु झुकी वियो।
झुकी छोकिरे जे ॻाढ़ी पापड़ीअ खे चुमी ॾेई गिराटड़ी पाए हलियो वियो। छोकिरे जी जिंद वाह जी छुटी हुई। हर को हैरान हो त हाजी हिन खे छॾियो कीअं। ॿिए ॾींहुं सुबुह जो ख़बर पई त हाजी खैरी मड़ी छॾे हलियो वियो।